रब सुभान व तआला जी उन कब्ज़े कुदरत का बाहर ना है। इंसान जेकॾहिं मां जे पेट जे अंदर भी आहे तो रब सुभान व तआला उन जी हिफ़ाज़त करे रहियो आहे। हर शइ में रब सुभान व तआला जी उन ख़तरे का अल्लाह सुभान व तआला जी कब्ज़े कुदरत का इंसान बाहर न रहंदो। जॾहिं रब सुभान व तआला उनखे पैदा फरमायो तो वो इंसान जंहिंखे रब सुभान व तआला पैदा कयो, अल्लाह सुभान व तआला उनखे अज़ीम नेमतुनि सां नवाज़ियो, सब कुछ ॾिनो। जीअं रब सुभान व तआला बयान फरमायो, लक़द ख़लक़नल इंसान फी कबद। ऐं इंसान असां तोखे तकलीफ़ में पैदा कयो आहे। छो त इंसान के रब सुभान व तआला तकलीफ़ जी हालत में, जेकॾहिं इंसान मां जे पेट में हुयो पोइ भी वो ख़तरे के ऐं ज़ाया थियण जो उनजो इम्कान हुयो, पर अल्लाह उनखे बचायो ज़ाया थियण खां। जॾहिं पैदाइश जी हालत में ॿार निकिरंदो आहे पोइ भी उनजे ज़ाया थियण जो इम्कान हूंदो आहे, उन खां भी रब सुभान व तआला उनखे बचायो। ऐं वरी उन खां बाद में इंसान पैदा थींदो आहे। पैदा थियण खां बाद में मेहनत करण लॻंदो आहे ऐं मेहनतूं ऐं तकलीफ़ूं सठींदो आहे, वॾो थींदो आहे, मुखालिफ़नि जा मुखालिफ़तूं सहंदो आहे ऐं उन खां अलावा इंसान कई तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो आहे। तो रब सुभान व तआला फरमायो कि ऐं इंसान असां तोखे तकलीफ़ में पैदा कयो। लक़द ख़लक़नल इंसान फी कबद अयहसबु अल्लन यक़दिर अलैहि अहद। ऐं इंसान जॾहिं रब सुभान व तआला मां जे पेट मां तुझे ज़ाया थियण जी तुझी हिफ़ाज़त कयो, मां जे पेट मां निकिरण जे वक़्तु रब तुझी हिफ़ाज़त कई, नंढापन में रब सुभान व तआला तुझी हिफ़ाज़त करे तोखे वॾो कयो, सब कुछ हर जगह ते रब सुभान व तआला। पोइ उन खां बाद में तूं इहो गुमान करण लॻंदो आहीं, अयहसबु अल्लन यक़दिर अलैहि अहद। ऐं इंसान छा तो ते कोई भी क़ादिर न थी सघंदो? तूं कंहिंजे भी कब्ज़े कुदरत में कोन थींदे, तूं सब खां माअज़ल्लाह ॾाढो आहीं। अयहसबु अल्लन यक़दिर अलैहि अहद यक़ूलु अहलक्तु मालन लुबदा। पोइ उहो इंसान चवंदो आहे कि मां पंहिंजे माल खे, पंहिंजे पैसे खे फज़ूल ख़र्च कयो आहे, उनखे हलाक कयो आहे। यक़ूलु अहलक्तु मालन लुबदा अयहसबु अल्लम यरहु अहद। पोइ अल्लाह फरमायो कि ऐं इंसान इहो गुमान करे, इंसान गुमान कंदो आहे कि छा उनखे कंहिं बि न ॾिठो। पंहिंजे मां रब सुभान व तआला उनखे दौलत सां नवाज़ियो, मूं रब सुभान व तआला उनखे हर शइ ॾिनी, उनजे माल ॾिनो, पर उन फज़ूल ख़र्ची कयो। ऐं रब सुभान व तआला फरमायो कि छा फज़ूल ख़र्ची करण वक़्तु, अरे हेॾे तवजो कयो, इहे मामला पिया थींदा रहंदा, तव्हां हेॾे ॾिसो। तो अल्लाह सुभान व तआला फरमायो कि छा तूं ऐं इंसान इहो माल ख़र्च करे थो पियो, तोखे कोई भी न ॾिसी रहियो आहे। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। रब सुभान व तआला फरमायो कि ऐं इंसान जॾहिं मूं रब तोखे पैदा कयो कि तोखे ॾिसण जे लाइ, अलम यजअल लहू ऐनैन, मूं तोखे ॾिसण जे लाइ ॿ अखियूं ॾिनियूं ताकि तूं ॾिसे कि तूं दुनिया जे निज़ारनि खे, पंहिंजनि खे परावनि खे अखियूं तोखे ॾिसण जे लाइ मूं रब सुभान व तआला मुंहुं बख़्शियो, वलिसान व शफ़तैन, ऐं तोखे ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान अदा कयो ऐं ॿ चप अदा कया, व शफ़तैन, ॿ चप अदा कया, व हदैनाहु नजदैन। ऐं इंसान मूं तोखे ॿ वाटूं ॾेखारियूं, हिदायत वारो रस्तो बि मूं तोखे ॾेखारियो, बुराई वारो रस्तो बि मूं तोखे ॾेखारियो। ऐं इंसान मूं तोखे सब कुछ ॾेखारियो, उन जे बावजूदु ई सब कुछ के तूं जॾहिं खाईंदो आहीं, पंहिंजे अंदर में गौर कर, जॾहिं खाईंदो आहीं कि उन तुंहिंजे मादे जे अंदरि जेको खाधो ऐं खुराक हूंदो आहे, उन जे अंदरि निज़ाम ऐं ज़ब्तगी केरु हलाईंदो आहे? तुंहिंजे मादे जी ठीक ठाक सही तरीक़े सां उन जी निज़ाम खे केरु ठीक सही ऐं तंदुरुस्त ऐं करे उनखे हलाईंदो आहे? उहो रब सुभान व तआला। पंहिंजे अंदर में गौर कर, दुनिया जो ॿियूं शयूं छॾ। वरी उन खां बाद में तोखे अखियूं ॾिनियूं ताकि तूं के पंहिंजी अखियुनि सां सही उहे शयूं जेके ठीक आहिनि तुंहिंजे लाइ रब सुभान व तआला उन्हनि जो ॾिसणु हलाल कयो आहे, तूं उन्हनि शयुनि में ॾिसण में तूं पंहिंजी अखियुनि खे ॾिसे हा। पर
उन जे बावजूद तू रब सुभाणे व तआला जी नाफरमानी करे रब जे ॾिनल अखियुनि सां तूं बुराइनि खे ॾिसण लॻो माज़अल्लाह। उन खां बाद वलिसान व शफ़तैन तोखे ज़ुबान अता कई ताकि तू क़ुरान पाक जी तिलावत करे, तूं जेका सो अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर करे, क़ुरान जी तिलावत करे, माण्हुनि खे सिधो रस्तो ॾेखारे। पर तूं पंहिंजी ज़ुबान खे ग़लति रंग ॾियण सां ग़लति जेका सो पंहिंजी ज़ुबान खे ॾिनो मां रब मां आहे, पर उन ज़ुबान खे तूं ग़लति इस्तेमालु कयो। वशफ़तैन कि तुंहिंजी ज़ुबान खे बंदि करण जे लाइ मूं तोखे ॿ चप ॾिना ताकि जॾहिं तूं पंहिंजी ज़ुबान खे बंदि करण लॻे तो ॿई चपनि खे तूं ज़ुबान जे बंदि करण में इस्तेमालु करण लॻे। वहदैना हुन नजदैन तोखे ॿ वाटूं मूं रब सुभाणे व तआला ॾेखारिया, हिदायत वारो वाट बि ॾेखारियो, गुमराही वारो वाट बि ॾेखारियो, के सिराते मुस्तक़ीम वारो बि ॾेखारियो, ताकि मां रब सुभाणे व तआला तोखे आज़मायां कि ही दुनिया आज़माइश जे लाइ आहे। उन खां बाद में अल्लाह सुभाणे व तआला फरमायो कि ऐं इंसान तूं मूं तोखे इहो ॿुधायो कि तुंहिंजो असल पैदाश छा मां थी आहे, तूं छा मां ठहियो आहे, तोखे सभु कुझु मूं अता फरमायो आहे। त उन खां बाद कि तूं जॾहिं मुंहिंजे नेमतुनि खे ग़लति रंग में इस्तेमालु करण लॻे ऐं मुंहिंजे नेमतुनि खे तूं विसारण लॻे तो अल्लाह सुभाणे व तआला निदा करे बतौर सॾ इंसान खे बयान फरमायो हिन क़ुरान पाक जी हिन आयत करीमा में। अल्लाह फरमायो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ऐ इंसान तोखे पंहिंजे करीम मेहरबान रब पालनहार खां कहिड़े शइ धोखे में विधो। करीम रब मेहरबान रब मेहरबान ख़ालिक रब सुभाणे व तआला जंहिं तोखे पैदा कयो, जेको ख़ालिक आज़म बि आहे, सभु कुझु उन तोखे ॾिनो, अखियूं ॾिनो, बेशुमार नेमतूं तोखे रब सुभाणे व तआला अता फरमायूं, पर तूं उन पंहिंजे ख़ालिक करीम रब जे रस्ते खे छॾे करे तूं ग़लति रस्ते ते हलण लॻे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ऐं इंसान ये रब सुभाणे व तआला सॾ करे बयान फरमायो, इंसान खे सॾ करे चयो ऐं इंसान तोखे पंहिंजे करीम पालनहार जे करीम पालनहार खां कहिड़े शइ तोखे धोखे में विधो, तूं उन जो रस्तो छॾे ॾिनो। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक, जंहिं करीम पालनहार तोखे पैदा कयो, तोखे बराबर करे रब सुभाणे व तआला तोखे रखियो। फी अय्यि सूरतिम मा शाअ रकबक, जंहिं बि सूरत में रब सुभाणे व तआला घुरियो, जंहिं बि सूरत में अल्लाह सुभाणे व तआला चाहियो तोखे ॻंढियो, तोखे जोड़ियो, तुंहिंजी जोड़क बणाई, तुंहिंजी ॻंढ सभु कुझु रब सुभाणे व तआला तोखे जेका सो पैदा फरमायो। ऐं इंसान उन करीम रब खां, उन करीम पालनहार खां, उन अल्लाह खां कहिड़े शइ तोखे धोखे में विधो जो तूं उन जे ॾसियल हिदायत वारे रस्ते खे छॾे करे तूं बुराई ऐं गुमराही वारे रस्ते ते हलण लॻे। सभु कुझु विसारे छॾियो, सभु कुझु विसारे छॾियो। रब सुभाणे व तआला एतिरूं अज़ीम नेमतूं तूं पंहिंजे जिस्म जे अंदरि ॾिस कि मूं जीअं पैदा जेका सो तव्हांजे अॻियूं सभु कुझु बयानु कयो, इहे तोखे रब सुभाणे व तआला हिकु नंढड़े पाणीअ मां, गलीज़ पाणी मां रब तोखे पैदा कयो, वरी माउ जे पेट मां उन मां कई जेका सो मराहिल रब सुभाणे व तआला तो तां गुज़ारिया, वरी उन खां बाद में पैदा थिए तूं 3 मरहला तुंहिंजे मथां आया, जीअं क़ुरान पाक में अल्लाह बयान फरमायो नंढड़ाइप जवानी पोड़ो थियण। ऐं इन खां अलावा वरी रब सुभाणे व तआला तोखे अखियूं ॾिनियूं, ॿुधण जे लाइ कन ॾिना, रब सुभाणे व तआला तोखे ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान ॾिनो, ॿ चप ॾिना उन ज़ुबान खे बंदि करण जे लाइ, ऐं ॿुधण जे लाइ कन ॾिना, ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनूं, पकड़ण जे लाइ तोखे रब सुभाणे व तआला हथ ॾिना, घुमण जे लाइ रब सुभाणे व तआला तोखे जेका सो पेर ॾिना। रब सुभाणे व तआला सभु कुझु तोखे अता फरमायो उन करीम रब। ऐं वरी इंसान बणाए करे तोखे पैदा कयईं, जेकॾहिं तोखे इंसान बणाए करे पैदा न करे हा, ॿी का मखलूक कोई जानवर करे तोखे पैदा करे हा, त तूं छा करे हा? उन रब जी मर्ज़ी हुई, वरी बि तोखे इंसान बणाए करे पैदा कयईं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे
कि इंसान बणाइण खां बाद में वरी रब सुभाणे व तआला ईमान जी दौलत सां इस्लाम जी दौलत सां तोखे नवाज़ियो। वॾे मां वॾी दौलत इहा आहे कि इन दौलत जे लाइ ईमान जी दौलत इस्लाम जी दौलत कि क़यामत जी ॾींहुं कुफ़ार मुशरिकीन रब सुभाणे व तआला जी बारगाह में अर्ज़ कंदा, रब्बुल आलमीन दुनिया जेतिरो हिन समूरे दुनिया जेतिरो असीं तोखे सोन ॾियूं था, उन जे बदिले में सिर्फ़ असां खां ईमान ऐं इस्लाम जो अॼु न पुछियो वञे। दुनिया केतिरो दुनिया वसी दुनिया आहे, सिर्फ़ असांजो पाकिस्तान न बल्कि पूरे रूए ज़मीन जेतिरो सोन कि सिर्फ़ कंहिंजे लाइ, ईमान जे लाइ। काफ़िर चवंदा असीं पूरे रूए ज़मीन जेतिरो सोन तोखे, सोन जी केतिरी वॾी क़ीमत आहे, पूरे रूए ज़मीन जेतिरो सोन असीं तोखे सिर्फ़ ईमान जे एवज़ में तोखे ॾियूं था रब्बुल आलमीन। सिर्फ़ असां खां हिकु ॻाल्हि जी पुछा न कई वञे, कहिड़ी? उहा इहा कि ईमान जे बारे में असांजो अॼु ईमान जे बारे में पुछा न कर, असांखे डायरेक्ट जन्नत ॾेई छॾ। रब सुभाणे व तआला फरमाईंदो न, इहो कॾहिं बि न थींदो। तो रब सुभाणे व तआला तोखे इंसान करे बणायो, वरी इंसान में रब सुभाणे व तआला तोखे अशरफुल मखलूकात करे बणायो कि ॿियूं मखलूक करे बि अल्लाह सुभाणे व तआला तोखे पैदा करे सघे पियो, पर न इंसान करे तोखे बणायई। उन खां बाद वलक़द करमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहरि व रज़क़नाहुम मिन अत्तय्यिबात व फद्दलनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ तफ़दीला। अल्लाह फरमायो जेतिरी बि समूरी मखलूक आहिनि, अल्लाह सुभाणे व तआला इंसान तोखे जेका सुआ घणी मखलूक ते अक्सर मखलूक ते अल्लाह सुभाणे व तआला तोखे फज़ीलत अता फरमाई, अशरफुल मखलूकात करे रब सुभाणे व तआला तोखे ठाहियो ऐं तोखे बणायो। तो उन रब सुभाणे व तआला जो तूं इहे नेमतूं भुलिजी वई। अल्लाह सुभाणे व तआला फरमायो या अय्युहल इंसानु इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन व मुलाक़ीहि। रब फरमायो कि ऐं इंसान तूं कोशिश कंदड़ आहीं, पंहिंजे रब जे तरफ़ कोशिश कंदड़ आहीं कि फमुलाक़ीहि अन क़रीब तूं पंहिंजे रब सां वञी करे मुलाक़ात कंदड़ आहीं। तूं कोशिश छाजो कंदड़ आहीं? रब सुभाणे व तआला फरमायो कि या तो तूं दुनिया जो तालिब आहीं या आख़िरत जो तालिब आहीं। तो जंहिं शइ जो बि तूं तालिब आहीं, दुनिया जे लाइ कोशिश करें थो तो उहा तोखे मिलंदी, आख़िरत जे लाइ कोशिश करें थो तो रब सुभाणे व तआला तोखे आख़िरत जहिड़े अज़ीम नेमत सां नवाज़ींदो। पर इहा ख़बर तोखे वञी करे मरण खां बाद में पवंदी कि अम्मा मन ऊतिया किताबो बियमीनिही फसौफ युहासबु हिसाबन यसीरा, कि जेको नामे अमाल जंहिंखे पंहिंजे साॼे हथ में ॾिनो वेंदो, रब फरमायो कि अन क़रीब रब सुभाणे व तआला हुनजो आसान हिसाब बयान कंदो ऐं जंहिंखे खॿे हथ में नामे अमाल हुनजो ॾिनो वेंदो कि उहो कई तरह तरह जूं तमन्नाऊं ऐं ख़्वाहिशूं कंदो कि काश मूंखे पंहिंजो नामे अमाल अॼु ॾिनो ई न वञे हा। तो बाहर सूरत ये रब सुभाणे व तआला इंसान जे लाइ कि सभु कुझु बयानु फरमायो ऐं अॻिते जॾहिं इंसान खे रब सुभाणे व तआला अॻिते इहो बि अल्लाह बयानु फरमायो, जॾहिं मां रब सुभाणे व तआला इंसान जे मथां दुनिया में नेमतूं कंदो आहियां, उनखे पंहिंजी रहमत सां नवाज़ींदो आहियां, त पोइ इंसान जेका सुआ उनजो ॿियो कुझु मामलात हूंदा आहिनि, उनजो रवैयो पोइ बदिलजी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं उनखे मां का आज़माइश सां उनखे मुबतला कयां त उन वक़्तु उनजो रवैयो कुझु ॿियो तरह सां थींदो आहे। अल्लाह फरमायो वलइन अज़क़नल इंसान मिन्ना रहमतन सुम्मा नज़अनाहा मिन्हु इन्नहु लयऊसुन कफूर। अल्लाह फरमायो कि जेकॾहिं असीं इंसान खे पंहिंजे तरफ़ां रहमत सां नवाज़ियूं, रहमत में सभु मुराद आहिनि, सेहत, तंदुरुस्ती, आफ़ियत, इहो हर क़िस्म जी महिरबानी मां रब सुभाणे व तआला इंसान खे अता कयां। सुम्मा नज़अनाहा मिन्हु, उहा रहमत उहा महिरबानी मां उन इंसान खां खसे छॾां तो अल्लाह फरमायो इन्नहु लयऊसुन कफूर, उहो इंसान ना उम्मीद थी वेंदो आहे ऐं रब सुभाणे व तआला जो बेशुक्र थी वेंदो आहे, बेशुक्री करण लॻंदो आहे। अॻिते अल्लाह सुभाणे व तआला फरमायो वलइन अज़क़नाहु नअमाअ बअद दर्राअ मस्सतहु लयक़ूलन्न ज़हबत सय्यिआतु अन्नी इन्नहु लफ़रिहुन फ़ख़ूर। अल्लाह फरमायो
कि जेकॾहिं असां इंसान खे कि उन जेका सुआ नेमतुनि सां नवाज़ियूं, तकलीफ़ पहुचाइण खां बाद जेका तकलीफ़ इंसान खे पहुती, उन तकलीफ़ पहुचाइण खां बाद, उन ॾुख ऐं गम पहुचाइण खां बाद जेकॾहिं मां इंसान खे पंहिंजे तरफ़ां नेमत ऐं रहमत सां नवाज़ियां त पोइ उहो इंसान चवणु लॻंदो आहे इंसान चवंदो आहे कि मूंखां इहे बुरायूं वयूं हलियूं, जेकी बुरायूं हुयूं ख़तम थी वियूं, इन्नहु लफ़रिहुन फ़ख़ूर। पोइ उहो इंसान जेका सो तकब्बुर ऐं वॾाई ऐं गुरूर जे तौर ते ख़ुशि थींदो आहे ऐं फ़ख़ुरु कंदड़ हूंदो आहे कि रब सुब्हानहू व तआला ॼण अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि ईअं तकब्बुर ऐं ख़ुशि थींदो आहे ॼण त उनखे रब सुब्हानहू व तआला हमेशा जे लाइ मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खां उन जी जान जो छुटकारो करे छॾियो आहे। कॾहिं बि रब सुब्हानहू व तआला जे तरफ़ां उन जे मथां का गम का तकलीफ़ कोन ईंदी। पोइ उन वक़्तु उहो इंसान गाफ़िल थी वेंदो आहे, मग़रूर थी वेंदो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो इल्लल्लज़ीन सबरू व अमिलुस सय्यात उलाइका लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। अल्लाह फरमायो इन में सभु बराबरि न आहिनि, मगर कुझु अल्लाह सुब्हानहू व तआला जा उहे बाना आहिनि जेके जिन सब्र कयो, तकलीफ़ुनि जी हालतुनि में बि सब्र इख्तियार कयूं, बर्दाश्त कयूं, व अमिलुस सय्यात व अमिलुस सालिहात ऐं चङा अमल कयूं। अल्लाह फरमायो उलाइका लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। उहे माण्हू उन्हनि जे लाइ रब जे तरफ़ां बख़्शिश बि आहे ऐं रब सुब्हानहू व तआला जे तरफ़ां उन जे लाइ वॾो अजर ऐं सवाब बि आहे। तो कई अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह सुब्हानहू व तआला बयानु फरमायो। उलमा किराम फरमाईंदा वला इन अज़क़नल इंसान, ते इंसान जेका सो आहे हिकु जिन्स आहे, उन में का ख़ासि इंसान या का ख़ासि क़ौम या ख़ासि नौइयत मुराद न आहे कि इंसान मां मुराद मोमिन आहे या काफ़िर आहे। न, फरमायो कि इन इंसान में सभु शामिल आहिनि, तोड़े जो मोमिन हुजनि या काफ़िर हुजनि। रब सुब्हानहू व तआला फरमायो कि सभिनि जी इहा हूंदी आहे कि असां रहमत अता कयूं, पोइ उहा रहमत उन खां खसे छॾियूं, पोइ उहो नाउमीद थी वेंदो आहे, बेशुक्री रब सुब्हानहू व तआला जो करणु लॻंदो आहे। जेकॾहिं उन तकलीफ़ खां बाद में वरी नेमत असां उनखे अता कयूं त उहो इंसान फ़ख़ुर ऐं ख़ुशी करणु लॻंदो आहे ऐं उन वक़्तु पोइ रब खां गाफ़िल ऐं मग़रूर थी वेंदो आहे कि बिल्कुलु असां हिन अॼोके दौर में बि असांजी इहा ई हालत आहे कि जेकॾहिं का गम का ॾुख ऐं तकलीफ़ थींदो आहे, मिसाल तौरु कोई बीमार थींदो आहे त उन वक़्तु असां क़ुरान पाक खे सिर्फ़ु ॿिनि शयुनि जे लाइ इस्तेमालु करणु लॻंदा आहियूं। मां क़ुरान पाक खे सुठे तरीक़े सां उनखे ज़बरदस्त श्रंगार सां पंहिंजे घर में रखी छॾींदा आहियूं, उनखे खोलींदा न आहियूं, उनखे पढ़ंदा न आहियूं। सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि, उनखे कोन खोलींदा आहियूं, न पढ़ंदा आहियूं, उनजी तिलावत न कंदा आहियूं, असांखे यादि ई न हूंदो आहे। उहो क़ुरान असांखे सिर्फ़ु ॿिनि जॻहनि जे लाइ असांखे यादि ईंदो आहे। नंबर हिकु, कोई मरंदो आहे त उन वक़्तु उन क़ुरान खे खणण जे लाइ उन मरण वारे जे लाइ ख़त्मो ॾींदा आहियूं, नंबर हिकु। नंबर ॿ, ॿियो कोई बीमार थींदो आहे या माअज़ल्ला ॿियो कोई अहिड़ो को मामिलो थींदो आहे ॾुख का तकलीफ़ वारी, पोइ उन वक़्तु क़ुरान पाक खे चुमी पाईंदा आहियूं, उन जे मथां घुमाईंदा आहियूं। असांजी बि इहा ई हालत आहे कि बाक़ी उन खां अलावा न असांखे क़ुरान यादि, न असांखे दीन यादि, न असांखे इस्लाम यादि, न असांखे नमाज़ यादि, न असांखे ॿियो कुझु यादि, कुझु बि यादि न आहे। सिर्फ़ु ॾुख में ऐं गम में रब सुब्हानहू व तआला खे यादि कंदासीं। अल्लाह सुब्हानहू व तआला जे ॾिनल क़ुरान खे अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा। इंसान इहो जेका सो गुमान करे थो, छा उन इंसान खे बेकार छॾियो वेंदो? इंसान इहो गुमान कंदो आहे कि मूंखे सिर्फ़ु रब सुब्हानहू व तआला ईअं पैदा कयो कि हिते खाइण पीअण जे लाइ पैदा कयो, बसि घुमण जे लाइ पैदा कयो? न, इंसान जे पैदा करण जो हिकु ख़ासि मक़सदु आहे। उन मक़सद खे असीं अफ़सोस सां चवणो थो पए, उन मक़सद खे असां सभु, ईअं न आहे कि मां को खीर जो धोतल आहियां, असां सभु उन मक़सद खे जेका सो आहे विसारे वेठा आहियूं। कोई अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा, छा इंसान इहो गुमान करे थो? इहो अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान पाक में बयानु फरमायो। छा इंसान इहो गुमान करे थो उन इंसान खे बेकार छॾियो वेंदो?
ऐं ॿी आयत करीमा में बल्कि सूरह दहर में अल्लाह फरमायो हल अता अलल इंसान हीन मिन अद-दहर लम यकुन शयम मज़कूरा। अल्लाह फरमायो कि इंसान ते अहिड़ो बि टाइम आयो जो इंसान जो कोई ज़िक्र बि न हुयो, पैदा थियल ई न हुयो, उनजो कोई ज़िक्र ई न हुयो। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअम बसीरा। पोइ असां उन इंसान खे हिकु गॾियल मर्द ऐं माईअ जी नुतफ़े मां असां उन इंसान खे पैदा कयोसीं तो ताकि असां उनखे आज़मायूं कि उहो सुठा अमल थो करे या भला अमल थो करे, अल्लाह जे ॾिनल नेमत ते शुक्र करे थो या बेशुक्री करे थो। पोइ फजअलनाहु समीअम बसीरा, असां उनखे ॿुधंदड़ करे बि बणायोसीं, ॾिसंदड़ करे बि बणायोसीं। जेको रब सुभाणे व ताला इंसान खे ॿुधंदड़ ऐं ॾिसण वारे जे लाइ उहा कुवत ऐं ताक़त पैदा करे सघे थो, उहो रब असांखे जेका सुआ पाण नथो ॾिसी सघे माज़अल्लाह फरमायो इन्ना हदैनाहु सबीला इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। असां इंसान खे रस्तो ॾेखारे छॾियोसीं, पोइ असीं उनखे आज़माईंदासीं, असां उनखे ॾिसूं था आया उहो शुक्रगुज़ार थिए थो, मूं रब जी नेमतुनि जे ॾिनल नेमत शुक्रगुज़ार थिए थो या नाशुक्री थो करे। बार सूरत के इंसान ये बेजा पैदा न कयो वियो आहे, बल्कि उनजे पैदा करण जो हिकु ख़ासि मक़सदु आहे। उहो मक़सदु छा आहे, इहो वरी अलॻि टॉपिक आहे जो मां मुख़्तसर अर्ज़ करे वई आहियां। जीअं अल्लाह क़ुरान में ई बयानु फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, रब फरमायो मां इंसान ऐं जिन्न खे हिकु मक़सद जे लाइ पैदा कयो आहे, उहो ई आहे कि ताकि उहो इंसान ऐं जिन्न मूं रब सुभाणे व ताला जी इबादत कनि। अल्लाह सुभाणे व ताला असांखे पंहिंजे मक़सद ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अमल करण जी तौफ़ीक़